अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह अश्तरा मिनल मुअमिनीना अनफुसहुम व अमवालहुम बिअन्ना लहुमुल जन्नह। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ से मोहब्बत से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनअमिना व मअवाना व मलजाना हबीबिना व तबीबिना व नूर कुलूबिना सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों और भाइयों, अल्लाह की दुआ है तरफ इंशाअल्लाह असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए। मदीने वाले साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। महबूब जी मोहब्बत में जियारे इन ही मोहब्बत में शर्म मौत अता फरमाए। जनिया महफिल सजाइया खुसूसन मोहतरमी व मुकरमी साईं शहजाद करमी साहब सनन जा दोस्त अहबाब, अल्लाह का दुआ है अल्लाह उनके दीन ऐं दुनिया में वाधारो फरमाए, इज्जत ऐं माल में इज़ाफ़ो फरमाए। असीं जेकी बि अल्लाह जे क़ुरान ॿुधण जे लाइ अहल बैतन जो शान ॿुधण जे लाइ जमा थिया आहियूं, अल्लाह खां दुआ है त अल्लाह असां सभिनी जे दिल जी मुरादूं पूरी फरमाए। रब जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद में जहां मुबारक आयत जो कुछ हिस्सो हिन फ़कीर तिलावत कयो आहे, ते आयत मुबारका में अल्लाह रब्बुल इज्जत मोमिनन सां कयल हिकड़े वापार जो ज़िक्र फरमायो आहे। सुभान अल्लाह। असां दुनिया जो वापार कंदा आहियूं, माल जो वापार कंदा आहियूं, को साईं मुंहिंजा सब्जी जो वापार कंदो आहे, को वन जो वापार कंदो आहे, को माल जो वापार कंदो आहे। दुनिया जा वापार हुन था, तव्हां माण्हुनि सां वापार कंदा आहियो, अल्लाह वरी मोमिननि सां हिकिड़ो वापार फरमाईंदो। सम्झो था? जे अल्लाह सां वापार कयो, रब सां सौदो कयो, तंहिंखे अल्लाह दुनिया आख़िरत में नवाज़े छॾींदो आहे। मोमिननि सां वापार थींदो आहे अल्लाह जो, ॿिए कंहिं सां न आहे थींदो। मुनाफिक को काफिर थी चवे त अल्लाह मूंसां सौदो कंदो। रब तो फरमाए जे मूं अल्लाह सां वापार करणो आहे त पंहिंजे सीने में ईमान जो चिराग जलाइणो पवंदो। जेके मुनाफिक आहिनि से ॻाल्हि न ॿुधनि, जेके मोमिन आहिनि उन्हनि जे लाइ अल्लाह तो फरमाए तव्हां मुतवज्जे थियो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मोमिन केर आहिनि? ईमान चलो हथ मथे न करो, हदीस पढ़ा दो पोइ ॿुधायो त ईमान आहे कि न आहे। दावा त रखो तो मोमिन ईमान जी करे नेवल ते कारे निशान थियण सां मोमिन न आहे थींदो। साईं मुंहिंजा मोहरम शरीफ में 10 ॾियारा कारनि कपड़नि पाइण सां ईमान न आहे मिलंदो। ईमान कीअं मिलंदो आहे?
हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सही बुखारी शरीफ की हदीस आ, सही मुस्लिम शरीफ की हदीस आ, ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैया मिन वालिदिही व वलदिही वन नास अजमईन। तमामा को इंसान तेसी मोमिन न तो थी सके, ईमान के मिलंदो ही न तेसी मोमिन न तो थी सके जैसी पंहिंजे बच्चन वारन का अल औलाद का जिंद जान का वधीक मु मोहम्मद मुस्तफा सा मोहब्बत करने वारो न जी वने। समझो था का गाल रे तो ना समझो। सुभान अल्लाह। मोमिन केरा जेको मदीने वाले साईं सा मोहब्बत रखे। हाने बतायो केड़ा केड़ा मोमिन बैठायो। सुभान अल्लाह। ये नबी सा मोहब्बत आहे, नबी सल्लम गाती अथवा त अल्लाह तो फरमाए हाने इनन मोमिनन सा मां एकड़ो सौदो कयो, एकड़ो व्यापार कयो। मौला केड़ो व्यापार? रब तो फरमाए इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन, बेशक अल्लाह ताला मोमिनन का खरीद करे वठंदो आहे। सुभान अल्लाह। ईमान वारन का खरीद कंदो आ, खरीद करे वठंदो आ। छा खरीद कंदो मुंहिंजो मौला? रब तो फरमाए अनफुसहुम व अमवालहुम। सुभान अल्लाह। मोमिनन जी जान भी खरीद कंदो आया, मोमिनन जो माल भी खरीद करे वठंदो आया। सुभान अल्लाह। जेके मोमिन आहिनि, जेके ईमान वारा आहिनि, तनका उन्हनि जी जान भी मां अल्लाह खरीद करे वठंदो आया, उन्हनि जो माल भी मां अल्लाह खरीद करे वठंदो आया। न जान मोमिनन जी पंहिंजी मिल्कियत हूंदी आ, न कमायल माल उन्हनि जी पंहिंजी मिल्कियत हूंदी आ। से चवंदा आहिनि मुंहिंजा मौला सिर भी तुंहिंजे नाले ते कुर्बान, असांजो माल भी तो रब जे नाले ते कुर्बान। जॾहिं सिर ॾियण जो वारो अचे त मोमिन सिर ॾियण खां बि न घुसंदा आहिनि। जे माल ॾियण जो वारो अचे त मोमिन खीसे के तालो हणी टिजोड़ियुनि में माल जमो करे लिकाए न आहिनि रखंदा, रब जे नाले ते जान माल लुटाए ॾेखारींदा। सुभान अल्लाह। रब तो फरमाए उनका माल खरीद कंदो आहियां, उन्हनि का जान खरीद कंदो आहियां। जेके जज्बो हूंदो सोचंदो तो मुंहिंजा मौला जान भी ॾिनी मां, माल भी तुंहिंजे हवाले कयो। सुभान अल्लाह। जान कीअं ॾिबी आहे? साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे को जेको ग़ज़वा बदर ते मूंसां गॾिजी हले, सिर ॾियण जो वारो आयो आहे। मुनाफ़िक़ लिकी विया कि हे हाणे काफ़रनि सां जंग कंदा, हे थोड़ा न तलवारूं आहिनि, न माल आहे, न घोड़ा आहिनि, का शइ कोन्हे का, ऐं हे विया आहिनि काफ़रनि सां विढ़ण जे लाइ। इहो मुनाफ़िक़नि चयो। सहाबी आशिक हुया, उन्हनि चयो या रसूल अल्लाह हुकुम कर, असां पंहिंजा कंध कपे तुंहिंजे कदमनि में घोड़ करे ॾेखारींदा। सुभान अल्लाह। तंदे जो तस्वीर यार दा नजराना ले यार दे कोलावे, महबूब दी मर्जी गले लावे या ठुकरावे। ओ जन्नत दी नहीं ख्वाहिश ए मेरे खुदा में, बस यार दे कदमां ते मेरी जान निकल जावे। महबूब दे कदमां ते ए मेरी जान निकल जावे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि
औरत आई साईं करीम जी खिदमत में 4 महीने जो नंढो ॿार हुयसि शहज़ादो पुटड़ो हुयसि नंढड़ो सगीर ॿार मुझे लजपाल नबी जी खिदमत में खणी आई या रसूल अल्लाह ए पंजो पुटड़ो तुझी खिदमत में कुर्बान करण जे लाइ खणी आई आया सुभान अल्लाह अब ध्यान मुझे तो सुभान अल्लाह औरत मर्द ना औरत जो ईमान दिसो औरत जे ईमान जो जिला दिसो साथी चवे या रसूल अल्लाह पाजो 4 महीने जो पुटड़ो खणी आई आया तेके तुझे नाले ते कुर्बान करण जे लाइ सुभान अल्लाह नबी फरमायो हे त नंढड़ो आ सगीरा ॿार हे के कुर्बान थीलो हे कीअं जंग विड़ंदो सही बुखारी जा लफ्ज़ हैं मुझे लजपाल नबी की वा औरत थी चवे या रसूल अल्लाह के मुजाहिद जे हथ में ढाल न हुजे ढाल तीर लगंदा वे तलवार वणंदा वे आदो माण्हू ॾींदा विया या रसूल अल्लाह जे मुजाहिद जे हथ में ढाल न हुजे मुझो हे 4 महीननि जो पुटड़ो न खे ॾियो त तीर लगे त मुझे पुट के लगे तलवार लगे त मुझे बच्चे के लगे मुझे तुझे दीन जे मथा मुझो 4 महीननि जो पुट बि कुर्बान आ जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त मुझो नालो अल्लाह ताला शहीद जी अम्मा में लिखाए छॾींदो नंढड़ो ॿार कुर्बान शौक़ हुयो जिहाद जो सिर कुर्बान करण जो शौक़ हुयो लजपाल नबी फरमायो केरा जेको मुझे नाले ते सिर कुर्बान करे बजड़ा नंढड़ा सगीर साहबी ने नंढड़ा है उम्र नंढिया मुझे लजपाल नबी जी उम्र में आया हबीबन जी खिदमत में आया या रसूल अल्लाह असा के वठी हलो असा तो तवा सा गजी जंग कंदास सुभान अल्लाह काफरन सा विड़ंदासी उन्हनि खे क़त्ल कंदासी या रसूल अल्लाह तो हुकुम फरमायो आ दीन जे मथा केर कुर्बानी ॾींदो असां ॿई हाज़िर साईं ने फरमायो तव्हां सगीर आहियो नाबालिग आहियो तव्हां जे मथा जिहाद फर्ज़ न आहे तव्हां हिते ई हुजो तव्हां खे इजाज़त न आहे अर्ज़ कनि या रसूल अल्लाह इजाज़त रुगी ॾियो ॾिसो त दुश्मननि जा कीअं था कंध लाहे तव्हां खे ॾेखारियो दीन जो जज्बो उम्र नाहे ॾिसंदो सगीरा या कबीरा कुराड़ो या नौजवान मर्द या औरत जॾहिं जिहाद जो हुकुम ईंदो हुयो त सभु सहाबी ईअं निकिरी ईंदा हुया ये माकोड़ी मिठाण ते निकिरी ईंदियूं आहिनि न माकोड़ियूं मिठाण ते निकिरी ईंदियूं आहिनि लजपाल नबी जा सहाबी अल्लाह जे दीन ते कुर्बान थियण जे लाइ इएं ॿाहिरि निकिरी साईं करीम फरमायो तव्हां ॿिन्ही खे इजाज़त न आहे हिकिड़े वॾे भाउ जो या रसूल अल्लाह मूंखे इजाज़त ॾियो मां वॾो आहियां मूंखे वठी हलो साईं करीम फरमायो मुंहिंजे के सहाबी सां मल्ह विड़ कुश्ती विड़ जे तूं कामयाब थिए त तोखे वठी वेंदुसि हिकिड़ो सहाबी आयो कुश्ती विड़िया हाने नबी सोना ॾिसण पिया सहाबी मल्ह था विड़नि हुन छोकिरे छा कयो जो हुन सहाबी खे खणी दसे किराए विधई मुझे लजपाल नबी फरमायो तू हकदार आहीं तोखे इजाज़त आ हल मूंसां गॾु जिहाद ते बाक़ी जेको नंढो भाउ आ उनखे कोन वठी हलंदासीं नंढड़ो आयो हथ ॿधी अर्ज़ करे या रसूल अल्लाह वॾे खे वठी था वञो उनखे मल्ह विढ़ायव भला जे मां पंहिंजे भाउ खे किराया त मूंखे वठी हलंदो शौक़ ॾिसो जिहाद जो अल्हम्दुलिल्लाह असां में शौक़ आहे जिहाद जो इंशाअल्लाह जे मोदी जो ये दिमाग खराब लॻो पियो आहे मौक़ो मिलियो त पाक फौज सां गॾिजी हरी मोदी जो सिर लाहींदा जज़्बो आहे जिहाद जो साईं करीम फरमायो जंहिंखे जिहाद जो सीने में जज़्बो न आहे उहो मुनाफ़िक़ आहे मरी वञे वो उबई बिन खलफ सां गॾु उछारियो वेंदो मोमिन उहो आहे जेको जिहाद करे जे जिहाद जो मौक़ो नथो मिले त जिहाद जो जज़्बो रखे सीने में शहादत जो शौक़ रखे त उनखे बि क़यामत जे ॾियारे अल्लाह मुजाहिदनि सां गॾु
इंशाअल्लाह ए मौको मिलियो त दिल्ली ते हली इस्लाम जो झंडो फहराए आओ न जाओ का है कम करे और रत अॼु बसानी रगुन में डोड़े पियो ए नंढड़ो साहबी तो चो या रसूल अल्लाह ओ मुझे लजपाल नबी मुखे हुकुम फरमायो त मां तो तवा सा गड हला हबीबन फरमायो ना पाले गाही अर्ज की या रसूल अल्लाह वडे भाव मल्लविड़ी कुश्ती विड़ी कामयाबी हासिल कया भला जे मुखे इजाजत दियो त मां वडे भाव सा कुश्ती विड़ा तेखे किराया त पो वठी हलनो सुभान अल्लाह साईं करीम मुस्कुराए बेटा फरमाया आ मल्लविड़ो जने भाकुरे पिया है न एक बे के भाकुर पाए विड़न लगा नंढो भाव हणे वडे के कन्न में तो चवे अदा तोखे त नबी इजाजत दिनिया बराबर मुखा वधी ताकत वारो आई मुखे यकीन आ त तू खटे वींदे मुखे यकीन आ तू मुखा वधी क जोरावर रही ताकतवर रही मां तो खा कोन खटींदस पर खुदा जे वास्ते तू किरी पो जे मुझो नबी सुनो राजी थे मुखे वो मौको मिले हली मैदान करबला में गद जिहाद करे में सलाह के वडो किरी पे साईं करीम समझी गया त मिली भगत करे बैठा है सुभान अल्लाह किनी के साईं फरमाया हलो जिहाद जब मैदान बदर में पहुंचा गज़वे बदर पे हले कासे को मुसलमानन जो सिद्धि वो काफर बिठा होया साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिठा होया ए पई जना नंढड़ा एक साहबी का पूछा के यो अबू जहल किथे आ अबू जहल वो किथे आ उन्हें के छा करना होता जैसा बुधो अबू जहल नबी जो वडो दुश्मन नबी जो वडे में वडो दुश्मन अबू जहल देखार त हिन बेरे जंग में ते जो सिर असा पई जना लाईंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह ते वो त नबी जी अदावत रखण वारन के सर को भी करण जे ला और जो सर वढण जो शौक रखण जज्बो रखण नबी जे दुश्मनन के मारने जो जज्बो रखण ऐन मदीने वाले साईं जे सहाबा जी सुन्नत आहे इने जो पुछा कई तो अबू जे रखे गालो लग्यो मुझे लजपाल नबी फरमाए सहाबा किराम उन्हनि बिनी साहबन के उन नंढड़े साहबन के उन जो सामो अबू जे वने तलवारूं कयूं या मैदान जिहाद में वनी अबू जे मथा वार कयन हमलो कंदा रहा ता जो घोड़े ता हेठ किरो इनन समझो मरी वियोआ डोड़दा अचे बई जना नंढड़ा साहबी लजपाल नबी वट पहुता या रसूल अल्लाह ओ मुझा महबूब सुना मुबारक हो जेव जो तवा जे वडे दुश्मन अबू जेल के जे असा जहन्नम वासिल करे पहुता आयो मुझे लजपाल नबी खिली फरमायो खुश थी फरमायो त ए नंढड़ो ए शहजादो क्या मजे दिहाड़े तवा बिनी के मा पाण सा गदाए जन्नत में वठी वेंदुस सुभान अल्लाह सुभान अल्लाह तो केड़ो शौक होयो केड़ो जज्बो होयो जेको साहबा के मैदान जंग में वठी वियो होयो छो त इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम वे तो पंजो जानियो अल्लाह के विकणी दींदा हिन मुझा मौला सिर खपई त संजो सिर रब तुझे हुजूर में हाजिर रहे असा सिर दा सौदा कर बैठे ओ नाल मही तेरे लगियां दिलियां नाल पुनल तेरे लगियां दिलियां असा सिर कदमा ते धर बैठे असा सिर दा सौदा कर बैठे सिर दा सौदा कर बैठे सुभान अल्लाह मोमिन हुआ जेको जिंद जान माल पंजे अल्लाह ते कुर्बान करे दिखाइयो सुभान अल्लाह कमाइण जे लाइ पैसो कमाई दौलत कमाई टोकड़ कमाई जमा कंदो आहे बैंक में जमा कराई घर में लिकाए रखी छा थो चवे
रिटायरमेंट का पोइ साईं जा ये खर्च कंदासीं, पुटनि जे मालिक बनाईंदासीं, बचन जे लाइ मिल्कियत तो ठाहीं, पैसो तो ठाहीं। पर याद रखजा जे पैसे दौलत जे करे तो अल्लाह के विसारियो आ, जे दुनिया जे करे तो अल्लाह का बागी थी बैठो हां। अज तो के नमाज न थी वणे, अज तो के नेकी दी गाल न थी वणे, मस्जिद जो पंध तो के न वणे, रब जे आडो सर झुकाइण तो के न चो वणे, दीन दी गाल तो के न थी वणे। 24 कलाक दुनिया जा खफा लगा पिया है, माल की कमाया, पैसो की अचे किदे विदो, सुभाणे खर्च की थींदो, फलाणे जो कर्ज लाइणो आ, फलाणे का पैसा वठना है, दुकान ते केर विदो, रिज़्क़ दुकान ते बैठो होड़ा हय्या अलस सलात हय्या अल फलाह जो आवाज अचे, हलिया बना नमाज ते, हलिया छुटकारे ते, निजात दे हलिया, अल्लाह दे हलिया। तो समझो ते मस्जिद जो को मुल्ला को मौज़िन तो अज़ान दे पियो, खबर ना है तो वाहिदुल कहार अल्लाह तो के सदे रहियो आ, बना अची छो नथो अल्लाह जे दर ते, केड़ी शे तो के रोकियो आ। पर बानो एडो दुनिया में महव थी वियो, एडो दुनिया में मुस्तग़रक़ थी वियो, जो न का हिकड़ो अल्लाह वहदहु ला शरीक रब विसरी वियो। तो दुनिया जी लज़्ज़तुन में महव में मुस्तग़रक़ हुंदो ही, और मन अल्लाह तो के सनी दुआ। रब तो फरमाए या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम, ओ इंसान तो के केड़ी शे पंजे करीम रब का गिफलत में विधो आए, केड़ी शे तो के अल्लाह का गिफलत में विधो, ने पैसे, इन दुकान, इन माल, इन डोकर तो के अल्लाह का गाफिल कयो। याद रख जा एला सिर विदुई होदा तुझे माल जा वारिस ब्या बणजी वेंदा, तुझे बिस्तरे ते सुमण वाला ब्या अची वेंदा, तुझे लिबास पहरण वाला ब्या अची वेंदा, ए जेके जिस्म ते कपड़ा ब्या थई ओना साह निकरंदो ये कपड़ा बलाए वठंदई, मुल्ला में जारण वारो वेंदे जे कपड़ा लहंदे न त कैंची सा कटे ब कपड़ा लाहे वठंदई, एकड़ो अणसिबिल कफनी जो वगो पेराए वनी मण मिट्टी हेठ सुम्हारे, आए भी खाली हथे हुए वेंदे भी खाली हथे। कदे ये ॾिठो तो कफन में के में खीसो हुजे 100 रुपया खणी वञे पाण सां गॾु, 1000 रुपया खणी वञे। फिरौन हूंदा हुया मिस्र जा, उहे जॾहिं मरंदा हुया फराइन मिस्र मरंदा हुया त पाण सां गॾु माल दौलत पैसो ॾोकड़ सोन चांदी ज़र ज़ेवर खाइण पीअण जी शयूं क़ब्र में अंदरि मक़बरे में बंदि कराए रखंदा हुया। उन्हनि जो अक़ीदो हूंदो हुयो त असां मरण खां पोइ वरी जेरा थींदासीं त माल कमु ईंदो। पर फिरौन त मरी विया, उन्हनि जे माल मिल्कियत खे मिस्र जी हुकूमत पई थी इस्तेमाल करे, उन्हनि जा लाश कढियूं खपाइनि पिया बाज़ार में, उन्हनि जो पैसो पियो विकणे जे माल कम न आयो, पर हिकड़ी अणसिबिल कफनी बि शल नसीब थे। हैदराबाद जी रेलवे स्टेशन का एकड़ो वडेरो चढ़ियो आ, 10 लाख रुपया नौकर के ॾिने, बैग में हुयसि हथ में 10 लाख रुपया हथ में हुयसि, नौकर सां गॾु लाहौर पियो वञे। जॾहिं खानेवाल रेलवे स्टेशन ते पहुता त जॾहिं लथो आ वडेरो डब्बे में हुजे, नौकर पाण स्पेशल डब्बे में पियो वञे, पैसा जेके हुयसि नौकर वटि रखिया आहिनि। ए जीअं जो रेलगाॾी निकिती आ त पेर फासी पियुसि, कंध भॼी पियुसि, रेल जे हेठां अची वियो, मौत वाक़े थी वियो। ख़बर कोन्हे का त केरु आ, किथां आयो आ, सुञाणप न थी सघी। होॾा 10 लाख रुपया बैंक मां हो कढायो वञे पियो, रेलगाॾी में नौकर खयो, हेॾा मरी वियो आ त एधी वारा चंदो पिया कनि, 10 रुपयो बर पिया जमा करायो। को मुसाफ़िर मरी वियो आ, हुनखे कफन ॾेई दफ़न करे फायदो न ॾिनो मिठा। या दौलत केड़े कम जी जंहिंजे लाइ तो अल्लाह खे विसारियो आ, इहो पैसो केड़े कम जो जंहिंजे लाइ तो अल्लाह खे विसारियो आ। मिठा तुंहिंजे बनीअ जा खातेदार ॿिया बणिजी वेंदा, तुंहिंजे बिस्तर ते सुम्हण वारा ॿिया बणिजी वेंदा, तुंहिंजी वञी बेवाही सॾाईंदी, तुंहिंजा बच्चा यतीम सॾाईंदा।
तो के मन मिट्टी हेठी ये बच्चा बार यार दोस्त बनी दफन करेंदा वो दुनिया जे करे छाला अल्लाह के विसारे वथई हर वक्त याद कर पैसो डोकड़ अचणी वञणी शया शाल हिकड़ो अल्लाह असांजे मथां राज़ी रहे सुभान अल्लाह मरणो आहे इसलिए अब मरदा जिक्र कोन मरदा दीवार कोन मरदा है आदे बेड़ा दोस्त प्यारा ओ माइट मिट पीमा बेचारा तन जो रहो न निशान वो यार बिन दीहन जो तो मेहमान वो यार जान छजई है मकान वो यार बिन दीहन जो तो मेहमान वो यार दुनिया सा दिल न ला माल सा पैसे सा दिल न ला ये फानियत है दिल लानियत है तो अल्लाह सा दिल ला जीने वाले साईं सा मोहब्बत रख जिनकी मोहब्बत दुनिया में भी फायदो दी गई ता कब्र हश्र में भी अल्लाह उन दे रसूल जी मोहब्बत निजात ॾियण वाली केड़ी खबर ते इंदड़ साल हो जो वाले न हो जो ये मस्जिद सागी हुंदी घर सागिया हुंदा कानून सागी हुंजो पर इन में रहण वारा ॿिया अची वेंदा ऐन मुमकिन आ इंदड़ साल मां न हुजां तव्हां न हुजो हिते वेहण वारा ॿिया अची वञनि मिठा मरण खां अॻ में एक दफो अल्लाह के राजी करे वठ रिझाए वठ जेते रब राजी थी वियो तेजे ला अल्लाह दुनिया आखिरत जो नेमतूं हवाले करे छॾियूं पैसे डोकड़ जिंद जान जो सौदो अल्लाह सा कर मोमिन वो आ जेको इन अल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम जेके पंहिंजी जान माल अल्लाह के खपाए ॾेई छॾींदा आहिनि ई जगह ते कुरान फरमायो कुल इन सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाह सुभान अल्लाह कुरान वणी तो हमारे को सुभान अल्लाह जब बाबू को फरमाए चओ ए दुनिया वारो बदीन वारा चओ तो मुझी नमाज अल्लाह जिला सलाती व नुसुकी नमाज कुर्बानी मुझो जीण मुझो मरण एक अल्लाह जे लय आहे चार गाने अल्लाह इनायत में बुधायो कुल इन सलाती एकड़ो नमाज नमाज चो तो मुझे अल्लाह जे लय माना इबादत जेका इबादत के मानू के देखारण जे लान मस्जिद में भी तो चलो अल्लाह अल्लाह के राजी न करो मानू के देखारे दो मानू बाबा करा नमाजी आयो पठान ने तो कौम दे न गलाए जे तो बेहतर आवाज मा निकरी गयो तो रेलगाड़ी पे वने पियो सो पासे में एकड़ो दोस्त जे तो ने जो तो पे के बुधाए पियो हे नमाज पढ़ शुरू की जे वो नमाजी अथई किथे भी नमाज कजा न कंदो आ नमाज छोड़े उन्हें तो जे की नमाजी ना या चई तो मा हाजी बया हज करे मानव के देखारण जे लाइ इबादत मानव के देखारण जे लाइ तो मानव राजी जन न कुल इन सलाती व नुसुकी चो तो मुझो माल मुझी इबादत नुसुकी कुर्बानी मना मुझो माल व हयाती व ममाती मुझो जीण मुझो मरण लिल्लाहि रब्बिल आलमीन सुभान अल्लाह एक पालनहार जे लाया एक अल्लाह जे लाया दिस जे तू अल्लाह सा सौदो करे वेठे रब तो फरमाए जे को मुझो बनजी विंदो आ ते के मां अल्लाह अकेलो ना छडींदो मुझो बनजी वने उन जे ला रब तो फरमाए मुझो ऐलान त नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद कुरान फरमायो त असा
उन बाने जे साह जे रंगुन का ब करीब आयो वेझो आयो परे नया माला बस तू एकड़ो दफो सदे त दिस मा अल्लाह तुझो हर हाल में मददगार मुश्किल दी दुखी तो को वडेरे जो दर खड़काइंदो को पीर जो दर खड़काइंदो को मीर जो दर खड़काइंदो को अमीर जो दर खड़काइंदो पर मोमिन बनो जेको अल्लाह के सनीदो मुझा मौला दुखारो आया गमगीन आया रब तो फरमाए इस्तईनु बिस्सब्र वस्सलात जने मुश्किल पवई मोमिन नहीं मूसा सौदो करे चुको आई ए ईमान वाला या अय्युहल्लज़ीना आमनू ओ ए ईमान वाला इस्तईनु बिस्सब्र वस्सलात मदद तलब कर सब्र का नमाज का नमाज काई सब्र का मदद तलब कर एकड़ा चलदा है त गैरुल्लाह का कुरान हराम है जायज ना है कुरान तो फरमाए त जड़े मुश्किल अचे इस्तईनु बिस्सब्र वस्सलात सब्र ब अल्लाह ना है नमाज ब अल्लाह ना है पर अल्लाह नसरिनो तो मुश्किल में नमाज का मदद तलब कयो सब्र का मदद तलब कयो त मिठा तो अज मस्जिद में अचे सर झुका अल्लाह पाण तुनी मदद फरमाए सुभान अल्लाह रब तो इयो दस कोन दिनो अदा वजमई मलेर जा दरवाजा खड़का एमएनए एमबीए जा दरवाजा खड़का वनी उनन सा गद वेंदे त उहे बि सूरत जा दास्तान खोले बुधाइंदे इमरान खान जो ज़मानो में छा कयो या तो सभी जो सरियो पियो आजो अल्लाह इबादत में रखे असाके मुसलमानन की मदद फरमाए अल्लाह असाके हुक्मरानन जो इस्लाह फरमाए रब तो फरमाए त दुनिया जे करे गमगीन न थियो इस्तईनु बिस्सब्र वस्सलात नमाज का ऐ सब्र का मदद तलब कयो इन्नल्लाह मअस्साबिरीन बेशक अल्लाह सब्र करने वारन सा गड होंदो आहे जन सब्र कयो अल्लाह उनन सा गड जेके साबिर हैं सब्र करने वाला है अल्लाह उनन सा गड सल्लल्लाहु अलैहि या सब दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि हज़रत इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलातु वत्तस्लीम वाला बाली वाला जद्दी वाला अबी वाला उम्मी हज़रत इमाम अली मकाम जे दरवाजे ते को साइल आयो आते सवाल कई दरवाजो खटकाई ओ मुसाफिर हुजे खत लिखई पर्ची में एकड़ो कसीदो ठाही हज़रत इमाम अली मकाम इमाम हुसैन दे मोकली ओ हुसैन बुधो आ त तुझे दरता को साइल खाली नाहे विंदो तुझे दर्द जे कोई दोआ सो ढाई जीवी दोआ मां मिस्कीन आया मुझो माल लुट जी वियो खोरू फुर करे विया काशे बाकी नाहे बस हिकड़ी नाची बचिया जे तू मदद न करे त साब खपाए चलींदुस मुझे पल्ले काशे नाहे बुधवा नबी जे दरवाजे ता नबी जे शहजादे जे दरवाजे ता को खाली नाहे विंदो खुदा रा मुझी मदद फरमायो हज़रत इमाम अली मकाम ने यो न्यापो जो कई कुछ देर गुजरिया अंदर आवाज न आयो कासिद वापस न मोटियो आ इन छा के जो वरी बी पर्ची लिखे उन ते खत लिखी मोकली त किबला जे तुझे दर त खाली वना मानुन में त मशहूर आ त हुसैन सखिया
ॾियण वारो आहे तुंहिंजे दर तां साइल वापसि मोटी वञी तुंहिंजी सखावत जी तारीफ़ करे त इहो त ग़लति बयानी थींदी इहो त कूड़ ॻाल्हाइण थींदो ख़ुदा रा माण्हुनि में मूंखे कूड़ो न कर ॻाल्हि सची करे ॾेखार बसि देरि न गुज़री आहे हज़रत इमाम आली मक़ाम घर खां ॿाहिरि निकिता रिवायतुनि में जे थो त 50,000 दिरहम खणी साहिल जे हथ ते रखिया 50,000 दिरहम पाकिस्तानी ईरानी कोन हुया उन ज़माने जा 50,000 दिरहम हुया 50,000 दिरहम खणी फरमाइनि था ओ साहिल कुछ मौको त ॾियां मूं नबी जे शहज़ादे खे देर न गुज़री तो के तकड़ हुई जल्दी हुई कुछ इंतजार करी हा थोड़ी देर सब्र करी हा मुखे तो मौको न ॾिनो खिदमत चाकरी करण जो जे थोड़ो सब्र करी हा त एड़ो नवाज़ाए हा जो दुनिया जे कंहिं बि दरवाजे ते वरी पिण जी तोखे ज़रूरत ई न पवे हा हज़रत इकराम मानी वेठा पिया खाइनि बम्मानी वॻिया पियूं थियूं सईदा फातिमा ज़हरा बि साम्हूं वेठी आहे बम्मानी वॻी खाइण जे लाइ घर में अटो न हुयो जो वधीक मानी पचाइजे दरवाज़े ते सुवाल आयो मां असीर आहियां मां कैदी आहियां मूंखे ख़ुदा रा मानी खारायो अली तुंहिंजे दर तां को ख़ाली न वियो आहे मूंखे हिकिड़ी मानी जो तलब आहे हज़रत हैदर करार नौकर के जो हिकड़ी मानी खणी वनी साहिल के दैया हिकड़ी मानी बाकी पई हुई वरी जो बिस्मिल्लाह करे शुरू कयो मानी खाइण वरी सवाल थियो मां साहिल आहियां मानी जो सवाल आहे 3 ॾींहंनि खां बुखारो आहियां ख़ुदा रा मानी खारायो हज़रत इमाम मौला अली उहा मानी बि खणी साहिल खे ॾिनी आहे ज़हरा सां अर्ज़ कयो त ओ मुंहिंजा वर अली मानियूं त ॿई साहिल खे ॾेई छॾी पाण छा खाधोई चई त अल्लाह जे नाले ते ॾिनो आहे क़यामत जो इंतज़ार आहे हशर में अल्लाह पाण मुंहिंजो पेट भरी असांजी आदत छा आहे अपना झुका वसे कोई रोवे पावे यो भली पे रोए पांजो पेट भरजल हुजे न मिठा अल्लाह तो फरमाए माल जान मोमिन अल्लाह जे हवाले करे ॾेखारींदा आहिनि सुभान अल्लाह इन आयत ते अमल जेको मुंहिंजे इमाम हुसैन करबला में करे ॾेखारियो सुभान अल्लाह ले मैदान करबला में आया हजरत इमाम अली मकाम के सईद शुहदा मौला इमाम हुसैन के सनन जी साहिबजादे अर्ज कियो हजरत इमाम अली अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु वरदा पुट मिठा बुधाइनि औलाद मिठो आ तू वेठो वञी पुट खट तां किरी पवे न बेड तां किरी पवे तोखे ॾाढी तकलीफ़ थींदी कि मुंहिंजो बच्चो छोकिरी खे धक लॻो अथसि पुट के पेट में सूर पवे त अबे अम्मा जी सॼी रात जी निंड हलाक थी वेंदी आहे पर बाबा नबी जी स्कूलनि जा सुवार हुसैन जो अखियुनि जे आॾो बच्चा कुर्बान पिया थियनि यार फिदा पिया थियनि मुंहिंजे इमाम हुसैन पे फरमायो मौला जे अली अकबर जी शहादत ते राज़ी आहीं तो हुसैन बि तुंहिंजी रज़ा ते राज़ी आहे सुभान अल्लाह हज़रत मौला इमाम हुसैन जी खिदमत में आयो बाबा साईं हाणे मूंखे इजाज़त ॾियो त मां थो मैदान करबला मल्हाए अचां हज़रत इमाम अली मकाम फरमायो ओ हुसैन ओ अली अकबर सब्र कर तुझी सूरत मुझे नाने नबी जेड़ी आ तुझो शबीह मुस्तफा ही तुझो चेहरो मुझे मुस्तफा जेड़ो आ ओ हुसैन ओ अली अकबर सब्र कर मां मोहम्मद मुस्तफा करीम जी सूरत जने यादगिरो इंदो आ तुझो चेहरो दिसंदो आया त नाने नबी जो सिकूं पियो लहंदो आ अरे जो सुभान अल्लाह बाबा साईं इजाजत जो तुझो दुख जरे तू शहीद थीने त तुझी तकलीफ मुखा बर्दाश्त न थींदी
अब्बा साईं इजाजत जो तो वनी तुझे नाने नबी जे दीन जे मथा कुर्बानी पेश करे अचा। हजरत इमाम अली अकबर साईं के हजरत इमाम हुसैन फरमायो बच्चा तो साडा दी मोहब्बत तुझी पुफी ज़ैनब साईं जी आवज ज़ैनब का मोकलाए। सईदा ज़ैनब साईं पे फरमायो बच्चा वनी तो त अल्लाह के याद कजा रब जो नालो वठ जा वन पंहिंजे सिर जो नज़रानो पेश करे आ जो तो के अल्लाह जे हवाले दी के सुभान अल्लाह। हज़रत सईदा तैयबा ताहिरा फातिमा ज़हरा जो घरानो आ जरे मैदाने करबला में निकतो अली अकबर सुनो मैदाने करबला में आयो सामो दुश्मन भी चलो हुआ यजीदी लश्कर भी चलो हुयो। अली अकबर पे फरमाए दे सुनाण वारो दिसो के मां के रहा जेके नथा सुनाणो सेब सुनाणो जेके जानो था सेब बुधो मुझो नालो अलीया मुझे अब्बे जो नालो हुसैना आई बुधो मुझो डाडो अलिया मुके अकबर सलींदा है जेके जल्दी जहन्नम वासिल थियणो आ सामो अचे जो अली अकबर जी तलवार जहन्नम बटे पहुंचाइण जे ला तवां जे ला मैदाने करबला में बेड़ शुरू थी। हजरत मौला इमाम हुसैन बठो पे त बच्चो किया तो दीन जे मथा कुर्बानी पेश करे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। असा पुटन जे पाली गायूं लिपाई गायूं तो पुत्र वडो थी जे मुझे पुराण जो सहारो थी। हां दुआऊं कराई पुराईंदा सी बुजुर्गन का आलिमन का साईं दुआ घुरजो बच्चो डॉक्टर थे आलिम थे पर वाह वाह नबी जो नवासो हुसैन जो बच्चे के पे फरमाए तो पुत्र वनी तो शहादत जो जाम पी पो वापस हो। सुभान अल्लाह। हजरत इमाम हुसैन अली मकाम दुआऊं दियो हजरत इमाम अली अकबर साईं तलवार जो वारिया तो दुश्मन जा पैर न पिया बियन वापस वठी भगा ये महसूस जो त अली अकबर ना है खुद मौला अली पान मैदान में आया। अली का घर भी वो घर है कि जिसका हर एक बच्चा जिसे देखे वो शेरे खुदा मालूम होता। बज़ाहिर एक नन्ही सी कली मालूम होता है तरीके जंग देखो तो अली मालूम होता। सुभान अल्लाह। अमर बिन साद पांजे पासे में बीठल तारिक बिन अशीस के जो ओ तारिक सामो अली अकबर ललकारे पियो वन मैदान करबला में तून सा मुकाबलो कर। तारिक चयो त ये किए वना शर्त आए तो जे अली अकबर के शहीद करे जा तो मूसिल दी गवर्नरी वठी ली दे। हजरत इमाम अली मकाम हजरत इमाम अली अकबर जी शहादत जे लाए वायदो के बात तो के मूसिल दी गवर्नरी वठी ली सुबन दुनिया जे हुसूल जे ला ए दुनिया कमाण जे लाया ए माल कमाण जे ला पे आया पर वो हुसैनी जवान हो जेके माल जी तलब न हुई दुनिया जी तलब न हुई हुसैन के अल्लाह जे रजा जी तलब हुई। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पुत्र धक्कना सा सुन्नन जो कम ना है मातम करना सा सुन्नन जो कम ना है धक उए ध्यान अल्लाह उन्हनि के खुश रखे हिदायत वारो बनाए। असा इमाम हुसैन जो जिक्र कंदा आहियूं अल्लाह के राजी कंदा आहियूं। सुभान अल्लाह। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि तुझे मुकाबले में माता रिकायो है। हजरत मौला इमाम अली अकबर से तलवार बाहर जो कढ़िया ये जो मुकाबलो हुआ
तारिक के पहरे वार में अली अकबर जहन्नम वासिल करे एना तारिक किरवा तारिक जो पुट अमर बिन तारिक निकलिया मुझे पी जो बदलो वठण जेला मां अमर आयो है पर अली अकबर जो जोश जज्बो हुयो केर अकेलो जीवी है ये जो जहन्नम वासिल कंदो हुयो सजे पियो वने तो दुश्मन भेदा पिया वने खबे पियो वने तो दुश्मन कहदा पिया वने अमर बिन साद चो तो अकेलो अली अकबर सजे काफले के हलाक बर्बाद कंदो दुश्मन इज्तिमाई हमलो कयो ये जो हमलो चवा ओला इमाम हुसैन अली मकाम डिठो पे दुआओं पे नी तो मुझा मौला मुझे बच्चे जी मदद फरमाए के तीर आया के तलवार जा घाव ते आता के हजरत इमाम अली अकबर पंजे घोड़े मुबारक ता हेठ गिरया है और मल रड़ के या अबता अदरिकनी ओ अब्बा हुसैन मुझे मदद जिलाच जा हजरत इमाम हुसैन अली मकाम बच्चे दी ताह बुधी मैदान करबला में पोता है हेरा धूड़ उठामिया जो घोड़ा जो रोया तकाशे नजर न पियचे किरमल अली अकबर जो आवाज सजे का बेजे बाबा पहुंच जा किरमल खबे का बे आवाज जे अब्बा पहुंच जा हजरत इमाम हुसैन फरमायो बच्चा तुझो आवाज बुधा जो पर तुझी सूरत नजर नथी अचे किथे आही हजरत इमाम हुसैन की अर्ज की बाबा साईं घोड़न जे सुंबने था तुझे बच्चे जे जिस्म के रोंदो पियो वने अचानक खामोशी थी वई घोड़ा रुक जी व्याज ने धूड़ लथिया हजरत इमाम हुसैन डिठो तो बच्चे जो जिस्म जे आजा के भार कयो वेवा बाहरी जगह ते पिया जिस्म जा उजवा भी जाए ते प्याहिन तबरी शरीफ में रिवायत चे थी जड़े हजरत इमाम अली अकबर जे जसद मुबारक इमाम हुसैन खवा रिवायत में जे तो सैयदा ज़ैनब साइन खेमे मां डोलदी आईया अज पंजे भाई का सीने सला तो थई और मल मोहम्मदी ने ले करे रड़ के या मोहम्मदा ओ नाना नबी पंजे बच्चन जो हाल दिसो जो चमनिस्तान ज़हरा जो हर गुल अज तुझे दीन जे नाले ते कुर्बान थी रहो हजरत इमाम हुसैन फरमायो ज़ैनब रड़ी मुदा हुना है कबियो बाका ना है कबा पर्दे जो ख्याल रख जो इन्नल्लाह मअस्साबिरीन रब त सब्र करण वारन सा गड हुंदो आहे बच्चे जो लाश खणी अचे था मानू के हिते त दिलासन ॼण वारा हज़ारे मिलंदा आहिनि पर मैदान करबला में कोई इमाम हुसैन जो हाल भाई न हुयो को सद बुधण वारो न हुयो को हजरत इमाम अली मकाम सा दिल जाए करण वारो उज़रफाई करण वारो न हुयो पर बाबा नबी जा बच्चा तुझे सब्र के सलाम वाह हुसैन तुझे सब्र के सलाम जो दुनिया वारन बिठो हजरत इमाम हुसैन मैदान करबला में कुरान पढ़दे पाण मल्हाई दिखायो है आओ बाबा हजरत इमाम हुसैन जे खेमे में कुरान की तिलावत हुई नबी जो सुन्नत अमल हुयो बदकिरदारी फहाशी बेवफाई कूड़ गलायत यजीदी कूफिन जे लश्कर में हुयो हुसैन जे लश्कर में अल्लाह जे कुरान जी तिलावत जारी हुई हजरत इमाम हुसैन जा हुबदार सदान वारा अहल बैत सा हुब रखण वारा सदाई हुबदार अहल बैत थो पर तो के दुनिया सा हुब्बा माल सा हुब्बा पाजे बच्चन सा हुब्बा थई दीन सा मोहब्बत न थई या कूड़ी दवा अहल बैतन जे हुब्ब जी न कर जो मोहरम जा ॾह ॾियारा रुगी अहल बैतन जो नालो वठी वरी सॼो साल तो के याद न रहे तो हुसैन पंहिंजी कुर्बानी कहिड़े मक़सद जे लाइ ॾिनी हुई मुंहिंजे इमाम हुसैन जो मक़सद त अल्लाह जे दीन खे उजागर करणो हुयो मेरी तकीर फरमाया था हक्का के बिना
हुसैन जी कुर्बानी आओ शिमिर सीने ते चढ़ी बैठो हुसैन हिन वक्त अथई हियर यजीद जी बैत कर हियर चले वेंदासीं हज़रत इमाम अली मकाम फरमायो ओ शिमिर यजीद जी बैत करण जे लाइ न आयो आहियां जे सिर लुटाईंदुसि कबूला पर नाहक जे आॾो कॾहिं नबीअ जो नवासो नाहे झुकंदो सवाल कयो शिमिर कहिड़ो वक़्तु आहे जेदे नमाज़ ज़ोहर जो वक़्तु आहे मुसलमान नमाज़ पढ़ंदा हूंदा पाण फरमाईंदा त शिमिर ज़रा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे का करूं शुक्र अदा मुझे सजदा तो कर लेने दे सर भी लुटाना मेरा सर भी कटाना मेरा पर एकदम जरा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे इमाम हुसैन का नमाज पढ़ी दिखाई मुझे इमाम हुसैन जी दिल नमाज सा हुई जो सजदे में अल्लाह की राह में कुर्बानी दी तो हुसैनी हुबदार सनाई तो नमाज तो छाड़े लाने तो पड़ी तो भी अल्लाह जी को सर झुकाने न तो अचे तो के नमाज सा दिल नाए मिठा बेदीनी सा दिल लातई बदकिरदारी सा दिल लातई जे हुसैनी हुबदार रही त मस्जिद सा मोहब्बत रखनी पवंदई करार मौला अली शेर खुदा के अर्ज के कि ला बुधायो ता के केड़ी शे सा प्यार आ साईं ने फरमायो त जन्नत में वणण का वधी क मुखे खुशी मस्जिद में अचण सा थींदी आहे सुभान अल्लाह जन्नत में वणा एतरी खुशी न थींदी जेतरी मस्जिद में थींदी मान जो त कि जन्नत जी कुरान में एडी तारीफ थियल आहे तो जन्नत के जो ज़्यादा वधी क मस्जिद के रखियो तो जन्नत का हजरत हैदर करार मौला अली शेर खुदा फरमायो हाओ जन्नत में बराबर अल्लाह जो हड़ई नेमतूं जो बराबर कुरान तारीफ कया पर मां अली तो चवा त जन्नत में विंदुस मुजो नफ्स खुश थींदो मां खुश थींदुस पर जडे मस्जिद में इंदो आया त मुजो अल्लाह मुते खुश थींदो है सुभान अली जी तो मोहब्बत नमाज सा हुई अली जी ऊपर नमाज सा हुई हत्ता कि मौला अली जी शहादत अब नमाज में थी है सुभान अल्लाह मस्जिद में बैठा हुआ उते जालिम जे हमलो कयो खंजर सा वार कयो हैदर करार त नमाज में सिर कुर्बान कयो आ जे तू अली जो हुबदार आई त नमाज पढ़न नमाज सा छो दिल न लाती है सुभान अल्लाह आज तो वायदो कयो त इंशाअल्लाह पंज वक्त नमाज पढ़े साईं करीम फरमायो तारिकुस सलात मलऊन नमाज छडण वारो लानती आहे तारिकुस सलात यंसुम इल समाई जल अलहू जने बेनमाजी आसमान ने दिसंदो आ त आसमान मुझे मथा लानतों कंदो आहे व तारिकुस सलात यमशी अलल अर्द तलअलहू जने बेनमाजी जमीन ते हलंदो आ त जमीन उन बेनमाजी जे मथा लानतों कंदी आहे मुझे नजपाल नबी फरमायो जेको हिकड़ी नमाज जानी वाणी छडे दे हिकड़ी नमाज बेमकसद छडे दे अल्लाह क़यामत जे आड़े उन के 70,000 साल जहन्नम जी बाहि में जलाईंदो खुदा ने घणी नमाज छडे वेठो केतरी नमाज कज़ा कयो थे मिठा अकीमुस सलात वला तकूनु मिनल मुशरिकीन कुरान तो फरमाए नमाज कायम कयो ऐ मुशरिकन में जान थियो मुशरिकन में मोमिनन में फर्क करण वाली शय नमाज है सुभान अल्लाह मुशरिकन ऐ मोमिनन में होता ते बैठो जी ऑफिस में बैठो जी मुजा दुकान ते बैठो जी को वाणियो को हिंदू को गैर मुस्लिम तो सा गड ते बैठल हो जी ऑफिस में दुकान में होताक में तो अजान चे मस्जिद मा मुसलमान उठी नमाज ते विंदो
पर जे तू उते वेठो जी तो न हिंदू में गैर मुस्लिम में तो मुसलमान में केड़ो फर्क रहो खुदा तू बैठो ही जो होते वो हिंदू बैठो आ जो होते फर्क करण वाली शे त नमाज आ मुसलमान होती मस्जिद में दवा किने दो नी जे तू तो मुसलमान नहीं मां पंजे रब के राजी करण दे सुभान अल्लाह साईं करीमन फरमाया जे को मस्जिद दे विख खणदो आ जे को मस्जिद दे कदम खणदो आ अल्लाह ताला विख विख ते उन जे मथा रहमत वसाईंदो आ जे को मस्जिद दे पंथ करे विंदो आ विख विख जे बजाय अल्लाह उन जा गुनाह बख्शे माफ फरमाईंदो आहे साईं करीमन फरमायो त फजर नमाज जे के अंधेरे में ऊंदे में जे के कदम मस्जिद दे वधंदा आहिनि उन ऊंदे में निकल कदम जे मथा अल्लाह पंहिंजे नूर जी बरसात फरमाईंदो सुभान अल्लाह समझो था कि न कोना समझो ए मैदान करबला जो जेको वाक़ियो आहे सो पर रुख ॾेखारींदो आ हिकड़ो इब्न ज़ियाद यजीद वारो रस्तो आ जेको बदओदी बदकलामी बेहयाई फुहाशी बदकिरदारी वारो रस्तो आ बियो हुसैनी रस्तो आ जेमे नमाज आ कुरान आ ईमान आ ईकान आ सलात आ रोज़ो आ ज़कात आ हाणे मानन के वो रस्तो जो बने जेको यजीदी रस्तो आई नालो मोहब्बत जो इमाम हुसैन या केड़ी मोहब्बत आ तवाजी या केड़ी हुब्ब अहल बैतन जी तो जो के दीन जी गाल नथी वणे मिठा जे अहल बैतन जो हुब्बदार आई ते नमाज पढ़ी दिखाने सुभान अल्लाह हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन जे अखियुन सा मैदान करबला बिठो हुए तू मां बुधना है न बुद्धि अखियुन मां लुढ़क वही ईंदा आहिनि तो बुद्धो आ इमाम ज़ैनुल आबिदीन अखियुन सां ॾिठो रिवायत में जे जो हिकड़ो कूफी हुजे जेको मैदान करबला में इमाम हुसैन सां जंग करण में साथी हुयो मदीना मुनव्वरा में आयो तो को ठिकाणो न हुयो जिते वञी रात गुजारे और हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन जो के नस्ल नुस त नबी जे बचड़े जो घर थई हाशमी घराने जो कबीले जो सरदार थई ज़ैनुल आबिदीन मन ज़ैनुल आबिदीन ने उन जे घर में रहो जो उन वक्त तुनी खिदमत चाकरी कई वेंदी हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन वटाए तो सैयदना ज़ैनुल आबिदीन उन जी खिदमत कई पाण फरमाया रात रही को बियो दी जो दी के इजाजत जे साईं फरमाया दवा अञा हिकड़ी रात रही को टे रात रहियो साईं ने अर्ज की जो लाने वञणो आ वापस मुखे इजाजत ॾियो साईं मानी पाण पिया खणी अचन पानी पाण पिया खणी अचन हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन का जड़े मोकलाई ओदी मां अर्ज की जो मुखे सुञाणो था मां केर आया मुखे ॼाणो था मां केर आया हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन जी अखियुनि में लुढ़क वही आया रोई फरमाईंदा हाओ मूं तोखे सुञातो तू उहो ज़ालिम आई जे मुंहिंजे अब्बे ते तीर पे हलाया मुंहिंजे अब्बे ते तलवारुनि जा वार पे कया मुंहिंजे भाउ अली अकबर के शहीद कई हुई मुंहिंजे अली असगर के तीर पे हई उहो ज़ालिम तू आई ना को एडी खिदमत चाकरी या एडी मेहरबानी छाजे ला फरमायो साईं फरमायो कूफियो यजीदियो वो तहां जो किरदार हुयो हे असा अहल बैतन जो दुख हुयो इमाम ज़ैनुल आबिदीन के एतरो गम हुयो जो जने को पानी जो गिलास इमाम ज़ैनुल आबिदीन जे आडो आणींदा हुया सभई सीरत इमाम ज़ैनुल आबिदीन जा पढ़ो जने पानी ईंदो हुयो त हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन एतरो रोंदा हुया जो पानी जा लुढ़क अखियुनि मां वही उन गिलास में पवंदा हुया पो पानी पींदा हुया हज़रत इमाम बाकिर साईं हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जे साहिबजादे बचड़े पुछा कि बाबा साईं पानी क्यों था एतरो रो था जो अखियुनि मां नीर वही था मुफ्त ज़ैनुल आबिदीन गमताज कर दी ए बिसर तू नदी दे करबला मंदीदा बचा तो न ॾिठो हुयो करबला मुझे अब्बे के टे ॾिहाड़ा फासो रखियो वियो हुयो उञाणो रखियो वियो हुयो तो न ॾिठो हुयो मूं ज़ैनुल आबिदीन ॾिठो हुयो जॾहिं पाणी ॾिसंदो आहियां त मूंखे पंहिंजे अब्बे हुसैन जी उञ यादि ईंदी आहे अली असगर जो तड़पण यादि ईंदो आहे अली अकबर जो कुसण यादि ईंदो आहे अब्बास चाचे जा बाज़ू यादि ईंदा आहिनि एॾो गम हुयो एॾो दुख हुयो पर जॾहिं दुश्मन बि लड़ी ईंदा हुया त उन्हनि जी पाण खिदमत चाकरी कंदा इहो तरीक़ो हल जो आहे
इमाम ज़ैनुल आबिदीन जड़े मदीना मुनव्वरा में पान वापस मोटी आया तो कुल्लन ते बोरियूं खणी गरीबन मिस्कीनन दे वनी हली वनी उनन के अन्न राशन सीधो सामान पहुंचाइंदा हुया मां जड़े वफात करे वा खबर कोन दी के तो पहुंचाए यो माल असनी रात जे वक्त में हुंदा है में के असनी खिदमत तो करे मानू ते देखा न जेला खैरात कंदा नव ज़मानो आयो आ 10 रुपया लींदा तो मोबाइल ते सेल्फी करी वरी फेसबुक ते रखदा आओ खैरात कंदा कि गरीब मिस्कीन जी तौहीन आया या खैरात या तौहीन करना गरीब जी गरीबी दिखायो ये रुपयो खैरात न करना जैसे सोशल मीडिया ते पंहिंजी खैरात ॾेखारींदा माण्हुनि खे ॾेखारींदा पर इमाम ज़ैनुल आबिदीन रात जो वक्त हूंदो हुयो अकेला ही में को ॾिसण वारो न हूंदो हुयो उन गरीब खे बि ख़बर कोन हूंदी कि मुंहिंजे दर ते राशन केरु थो रखी वञे पैसो केरु थो रखी वञे जॾहिं वफ़ात फरमाई इमाम ज़ैनुल आबिदीन त उन रात गरीब बुखारा रहिजी विया उन रात गरीबन ते मानी न पहुची को याद आयो त इहो मानी पानी पहुचाइण वारो ॿियो को न इमाम ज़ैनुल आबिदीन जॾहिं साईं खे गुस्ल ॾिनो पियो वञे त इहो कुल्लन ता कपड़ो लाथो वियो त कुल्लन ते रीश मुबारक जा निशान हुया वो जो सामान धोईंदा हुया तो निशान पइजी विया नाज़ुक बदन हुयो पर कुल्लन ते ज़ख्म जा निशान पइजी विया खबर पई त ज़ैनुल आबिदीन गरीबन जी कीअं पर घोर ऐं मिस्कीनन जी मदद इहो अहल बैतन जो किरदार मिठा चंद मिसाल ॾिना उन्हनि जी दीन सां दिलि हुई सारी रात इमाम ज़ैनुल आबिदीन हिकड़ी रात में 1000 नफिल अदा कंदा हुया सुभान अल्लाह नमाज सां दिलि हुई तू जे अहल बैतन जो हुबदार आहीं त नमाज पढ़न बेटा अज वायदो कर त इंशाअल्लाह बाकी जिंदगी 5 वक्त नमाज पढ़ंदासीं इंशाअल्लाह अज देखो माने सगड़ा नमाज पढ़ा इंशाअल्लाह करीब हसन ता तो मजे खड़े तो शहजाद खड़े तो जो ये नमाज पढ़ंदा है ये तो 5 वक्त नमाज पढ़ना है ता के केड़ो या तो मेहंदी लगी पे अल्लाह तआला चौ दिन इंशाअल्लाह नमाज पढ़ना जेका जिंदगी गुजरी वे तो वापस न मिलंदी जेकी लम्हा गुजरी विया करोड़ रुपया दी तो गुजरेल एकड़ो सेकंड वापस कोन वराए सके समझो वक्त गुजरी वियो बाकी जेको वक्त बचो आ सो तौबा ताइब थी कुरान में फरमाए मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा फउलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात जेको गुनाहन का तौबा ताइब थे अग गुनाह कंदो हुयो बदकिरदारी कंदो हुयो बेहयाई कंदो हुयो तौबा ताइब थी ईमान आ गई हाने चंगा अमल कंदो गुजरल जिंदगी जे गुनाहन के अल्लाह नेकियन में तब्दील फरमाए सुभान अल्लाह अल्लाह कबूल करने वाला वा हबीबन करीमन फरमाया त अशाब ताइब हबीबुल्लाह वो नौजवान जेको जवानी में तौबा ताइब थे अल्लाह उन नौजवान के पाजो महबूब बनाए छडींदो सुभान अल्लाह अब अल्लाह जो हबीब थी लो कि न कोन थी लो सुभान अल्लाह इहा त वधी की केड़ी नेमत इन का वधी कभी केड़ी दौलत आ अग में अर्ज कयो तो दुनिया दौलत जा वारिस ॿिया आहे तुझी हयाती ते एकड़े लम्हे जो भरोसो ना है अल्लाह केड़ी खबर त मस्जिद में बाहर कदम रखदासी एतरो भरोसो ना है भला जी के लम्हा बचा है उन्होंने अल्लाह के राजी करे वठो आखिरी मिसाल तो जा हजरत सैयदना फारूक आजम उमर फारूक के जमाने में थोड़ो शराबी हुजे शराब पींदो हुयो हजरत उमर साईं ये गली में अचन पिया हिकड़ी गली में हजरत उमर हेडा सामू आयो ओ शराबी सामू का या हजरत उमर साईं के जो नजर पेसे हाने शराब दी बोतल कच्छ में वेस दिल में अल्लाह दे दर ते तौबा ताइब जो मुजा मौला उमर अचे अमीरुल मोमिनीन खलीफतुल मुस्लिमीन जे शराब मुझे हथ में ॾिठई त ॾाढो नाराज़ थींदो मुझे मथा हद जारी कराइयो मौला मां ताइब तो जा वरी शराब जे वेझो कोन वींदुसि मुझी मदद फरमा बस इए जो चई त हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे वेझो पहुतो अल्लाह वट तौबा कबूल थी सुभान अल्लाह रब के सजे कबूल थियो हजरत उमर जे फरमाया छा खयो अथई शराब खयो अथई शराब जी बोतल हजरत उमर साईं के हस्ती के बोला शराब ना है खीरा शराब ना है खीरा उमर से फरमाया बोतल शराब या वरी के तो खीरा ये ना है
खोलियन जो त शराब मां वाके वो खीर बन जी सुभान अल्लाह पुत्र अल्लाह के जेड़े हाल में सदी में अल्लाह सद बुधण वारो माज अल्लाह अस्तगफिरुल्लाह ये नहीं तो नबी साईं के जमाने में अल्लाह हुयो अलियाज बिल्लाह इन जमाने में अल्लाह की ताकत माज अल्लाह खत्म थी वईया या कुवत नाहे रही या सद नथो बुधे न अजब अल्लाह ये बुधदो आज मोहम्मद मुस्तफा करीम के जमाने में सुभान अल्लाह सद असा छड़े दिनो रब के पुकारन असा छड़े दिनो मालिक जा बनजन असा छड़े दिनो अज मदीने वाले साईं की सुन्नत ते अमल कर लजपाल नबी सा इश्क रखे उनकी दीन ते अमल करे देखा हे जहान वाह वाह तो हो जहान वाह अल्लाह ताला शाल अमल की तौफीक अता फरमाए रब मुझे समान तमाम बुदन पानी बारगाह में कबूल मंजूर फरमाए कमा अलैना इल्लल बलाग